अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आहिया मारवी तहीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। पीपल्स पार्टी पारा नेशनल एक्शन प्लान के गैर फाल ब्रांड ते इतराज़ ऐं गणतीअ ज़ाहिर। पीपी सीनेटर शेरी रहमान चयो आहे एपीए साने जे शहीदनि खे हू सलाम पेश कनि था। शहीदनि जा सोगबार खानदाननि 7 मसइले ते बि इंसाफ़ जे ओछड़े में आहिनि। साने खां पोइ पार्लियामेंट नेशनल एक्शन प्लान जोड़ियो हो। नेशनल एक्शन प्लान के गैर फाल ब्रांड में किन एतराज़ ऐं गणती आहे। दिसंबर हर साल जा हिन साल भी एपीएस जे शहीदनि जी यादि जी पीढ़ीअ जा पुराणा ज़ख़्म खणी मोटी आयो। साने के 7 वरे विहामी विया। 149 शहीदनि जी वरसी अॼु मल्हाई पई वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में शहीदनि खे भेटा पेश करण लाइ तक़रीबूं रखियल। मुल्क के मुख्तलिफ शहरनि में गैस जो बहरान बरकरार। रत बचाव में ॾुखियायूं। कराची लाहौर समेत केतिरनि शहरनि में गैस जो प्रेशर घटि। पुॼण जूं शिकायतूं। कोयटा में गैस बिना सियारे जी मौसम शहर लाइ इम्तिहान बणिजी वई। शहबाज शरीफ हमजा शहबाज मनी लॉन्ड्री केस में लाहौर की बैंकिंग कोर्ट में पेश। अदालत शहबाज शरीफ हमजा शहबाज के चालान जूं कॉपियूं फराहम करे छॾियूं। एफआईए जे अदालती इख्तियारनि जे दायरे ते इतराज़ ते शहबाज शरीफ जा वकील दलीलनि लाइ तलब। अदालत पीउ पुट जे ज़मानत में 4 जनवरी ताईं वाद कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। अपोज़िशन लीडर जो चवणु आहे त हुन 10 साल सूबे जी ख़िदमत कई। संदन फ़ैसलनि सां आवाम खे फ़ाइदो पहुतो। संदसि फ़ैसलनि सां ख़ानदाननि जे शुगर मिल्स खे बि नुक़सान रसियो। पाकिस्तान में माण्हू महांगाई में पीड़िजी रहिया आहिनि। माण्हुनि जा बचा बुखूं विघे मरनि पिया, पर बनी गालाचे महल लाइ धार कानून आहे। 4 साल गुज़री विया, 50 लख घर किथे आहिनि। इमरान हुकूमत खे कुल वाइदनि जो हिसाब ॾियणो पवंदो। नून लीग अखबार हमजा शहबाज लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। गडियल कौम ने पाकिस्तान के मुस्तकिल नुमाइंदे मुनीर अकरम जो चवणु आहे त इकनॉमिक एंड सोशल काउंसिल ऐं पीस बिल्डिंग कमीशन विच में वाज़े हम आहिंगी आहे। अमन तरक़ी हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि। अमन साज़ी कमीशन ठाहिण जो तसवुरु इहो हो त अमन जी बहाली खां पोइ उन खे तक़वियत ॾिनी वञे। अमन काइम करण जी तरजीहुनि जो तइयुन अॻियां रियासत जी हुकूमत खे करणो आहे। तकरारनि खे रोकण लाइ तरक़ी जे हदफ़ सां मुकमल सहकार फ़राहम कयो वञे। वो पीबीसी जे मज़बूती ऐं इज़ाफ़ी वसीलनि खे सरगर्म करण जी हिमायत कनि था। खानेवाल जी तक पीपी 206 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। बिना साई जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। 183 पोलिंग स्टेशन्स जी सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। नून लीग पीपल्स पार्टी पीटीआई ऐं टीएलपी उम्मीदवारनि विच में सख़्त मुक़ाबले जा इम्कान। बलोचिस्तान जी सरकारी अस्पतालनि में यंग डॉक्टर जे ॿिनि हफ़्तनि खां जारी हड़ताल सबबि सिहत जे शोबे जो निज़ाम नरम गरम थी वियो। यंग डॉक्टरनि अस्पताल में तालाबंदी जो सिलसिलो शुरू करे छॾियो। पाकिस्तान और वेस्ट इंडीज विच में T20 सीरीज़ से आखिरी मैच नेशनल स्टेडियम कराची में खेॾी वेंदी। पाकिस्तान खे 2-0 तां फिसलाइती सरसी हासिल।